सभिनी जे औलादन के अल्लाह ताला नेक साले अखियुनि जो ठार बणाई। जेके बे औलाद आहिनि अल्लाह उन्हनि खे साले औलाद अता फरमाईंदो। अज़ीज़ानी गिरामी, अल्लाह जे पाक कलाम जा जेके लफ्ज़ दुखान सूरत मुंहिंजा मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि, इन पाक लफ्ज़नि जे अंदरि अल्लाह ताला हिक रात जी सिफ़त सना ऐं वाखाण कई। साल में हिक अहिड़ी रात अचे थी जंहिंजी तारीफ़ ख़ालिक मालिक रब पाण क़ुरान में लिखी। रब फरमायो त फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम। उन रात के अंदर हर हिकमत वाले कम जो फैसलो कयो वेंदो। फैसले वाली रात आ जंहिंमें इंसानन के जिंदगियुनि जा मुक़द्दर जा तक़दीरुनि जा फैसला लिखिया वेंदा। ये रात कहिड़ी आ? मुफ़स्सिरीन किराम लिखियो त इन रात मजा मुराद लैलतुल क़द्र जी रात। जेका रमज़ान में ईंदी आ, रमज़ान जे आखिरी ॾहे में घणो करे हूंदी आ। आखिरी ॾहे जे 21 रातियुनि में, यानी 21, 23, 25, 27, 29 अक्सर करे 21 रातियुनि में हूंदी आ ऐं 21 रातियुनि मां वरी अक्सर करे 27 ईंदी आ। या कद्र वाली रात, लैलतुल कद्र वाली रात, जेका हिकड़ी रात 1000 महीनन का वधीक भली आ। केतरी भली आ ॻाल्हायो? यार अॻे त ॾाढो ॻाल्हाईंदा हो, हाणे चुप। सुभान अल्लाह, अल्लाह मदीनो ॾेखारे। आमीन। अल्लाह को सदाई सुखिया हूंदा। आमीन। घणे वक्त खां पोइ आयो आहियां तव्हांजे इलाइक़े में। सुभान अल्लाह। मां मातरी वारनि खे ॿुधायां त ॾिबो वारनि खे सुभान अल्लाह ॿुधाए ॾिठी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह को सदाई सुखिया हूंदा। आमीन। अक्सर मुफस्सिर चवनि था त इहा रात जंहिंमें फैसला लिखिया वेंदा आहिनि, इहा लैलतुल क़द्र वाली रात आहे। पर हिन उम्मत जो कुरान जो सब खां वॾो मुफस्सिर, नबी जो सौट, मुस्तफा जो प्यारो सहाबी हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त इन फैसले वाली रात मजा मुराद 15 शअबान वाली रात। जेके घर में कुरान लथो आहे वो कुरान के वधीक समझे थो न, ऐं जेके कुरान लथो आहे वो वधीक समझे थो न। मदीने वाले साईं खुद फरमायो तुक़्तउल आजाल मिन शाबान इला शाबान। इमाम बैहक़ी रिवायत आंदी आहे त माण्हुनि जे मौत ऐं ज़िंदगी जा फैसला शाबान खां शाबान ताईं लिखबा आहे। हत्ता अन रजुल लयनके वयूलिद लहू वक़द खरज इस्मु फिल मौता। ऐसी तई जो को माण्हू शादी थो करे, ॿार थो ॼणे, ख़ुशियूं थो मल्हाए, हालांकि इन रात में उन जो नालो मुअल्लन जी लिस्ट में लिखजी वेंदो। उन वीचारे खे ख़बर न आहे, कुंवार मनाह में वेठी आहे, शादी जी तैयारी लगी पई आहे, पर नालो उन जो मैयतन जे लिस्ट में 15 वाली रात लिखजी वियो। इहा रात माण्हुनि जे मुक़द्दर ऐं माण्हुनि जे ख़ुशियुनि ऐं ग़मनि जी लिख पढ़ वाली रात 15 शाबान वाली रात। प्यारा दोस्तों, तफसीर दुर्रे मंसूर में इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत आंदी आहे, मोमिनन जी मां, नबी जी रानी, मुस्तफा जी घर थयाणी अम्मा आयशा सिद्दीका साइण सब तो रज़ियल्लाहु
मुस्तफा दी कुआरा अबू बकर दी न्याणिया सिद्दीक दी न्याणिया लकब सिद्दीका आयशा सिद्दीका सुभान अल्लाह लेकिन मान गया आयशा तो मेरा हम आयशा दे नाले घट मतलब लगा लाई ना कुरान तो फरमाता वाज़वाजुहु उम्महातुहुम नबी जो घर वाली ताजू माए मुने सुभान अल्लाह देखो मां के घट मत गला हलाली हुंदो या सुभान अल्लाह समझो वाले कौन समझो मां के देखो घट मत गला है पुत्र मुस्तफा दी घर धयाणी अबू बकर दी न्याणी बड़े शान वाली बड़ी इज्जत है सोनता हम शादी पे होता मिट्टू माइटू कंदायो संग बंद कंदायो वो चाची मामी संग संदी वो सोट मासाद ना माई भी दी को मर्द भी नो रिश्तो चाची दा पर अबू बकर दी न्याणी जो रिश्तो मदीने वाले मीर सा किए थियो के कयो 70 आसमान का मथे अल्लाह पाक शादी न थी निकाह न थियो जिब्रील साए रंग दी अगली खड़ी आयो साए रंग दी गिलाफ खड़ी मदीने वाले साईं वट आयो साईं ने लेके पेश कई साईं ने जो खोलियो तो उन्हें में बीबी आयशा सिद्दीका दी तस्वीर हुई जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ये तवाजी दुनिया में भगवान जन्नत में तवाजी को आए ना शान हां पुत्र देखो नबी की कुआर जेला खटवत लफ्ज गालाए उन जे ईमान खतरे में आ यो मोमिन न तो थी सके मोमिन हुआ जो नबी सा प्यार नबी के बच्चन सा प्यार रिवायत करे थी तब समेत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमारा बंदी ऊपर मदीने वाले मीर का बुझो लजवार नबी जे ज़बान पाक मजाही लफ्ज़ मुबान पद कन्नड़ सा बुधा केड़ा साईं फरमायो यफ्तहुल्लाहुल खैर फी अरबइल लयाल मदीने वाले साईं फरमायो त 4 रातियों साल दे अंदर 4 रातियों एहुई जन चैन रातन दे अंदर अल्लाह खैर ऐ बरकत जा दरवाजा खोले चली तो दर खुले खुल दो हो जेको बंद हो जे सुभान अल्लाह मना पूरो साल जेके दर बंद ने चैन रातन जे अंदर उहे दरवाजा अल्लाह खोले चली तो सुभान अल्लाह खैर जा दरवाजा रहमत जा दरवाजा बरकत जा दरवाजा रिज़्क जा दरवाजा गुलाम हो जाने वाला हो पर 4 रात तो जागो ना सुभान अल्लाह साल में ते 4 रात जागो ए तो जे लाए बरकत जा खाना बंद मिलन तो सोतो सस्तो आया मां सुभान अल्लाह हां पूछो न था ये 4 रात पड़ियो बुधाया 4 ही बुधाया है एकड़ी बुधाया शर्त था बुधाई तो साहब मैंने दो ये 4 रातों जाग दो आज मस्जिद में आत दे हो ये 4 रातों उम्र में जिंदगी में मिलियों तक इबादत कभी इंशाअल्लाह पक्का पक्का तो मदीने वाले साईं फरमायो लैलतुल
वारी रात जे सुबुह ते कुर्बानी कंदायो ईद नमाज पढ़ंदायो इन्हें का अकी जे रात ईदुल अज़हा वारी रात रब रहमत जा दर खोले चली ॿियो साईं फरमाइनि था ईद लैलतुल फितर ॿियो ईदुल फितर वारी रात रमज़ान पूरो थियो चंड शवाल जो बीठो वो या चंड वारी रात ईदुल फितर वारी रात जे सुबुह जो ईद नमाज़ मुझे आका फरमायो तो इन रात के अंदर अल्लाह खैर बरकत जा दर खोले चली दो ऐ रात साईं फरमाइंदा वाली शबान वारी रात 15 शबान वारी रात साईं फरमाइंदा या रात में मानजे मौत ऐं जिंदगी जा फैसला लिखिया वेंदा वल अरज़ाक मानजे रिज़्क़ जा फैसला 15 शबान जी रात लिखिया वेंदा आहिनि व युक्तब फीहल हाज हिन साल केड़ा हज अदा कंदा केड़ा मदीने वेंदा या लिस्ट भी 15 वारी रात लिखी वेंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों हिन साल केड़न के मौत ईंदो उन्हें मौत जी लिस्ट ठहंदी आ 15 वारी रात इज़राइल जे हवाले थींदी त फलाणा फलाणा फलाणियूं फलाणियूं इन्हनि खे मौत फलाणो ॾींहुं फलाणी तारीख़ फलाणे टाइम ते इहा लिस्ट मुकमिल 15 जी रात ठहंदी आ वो इज़राइल जे हवाले थींदी आ रिज़्क़ जी लिस्ट ठहंदी आ के रोज़ी घणी के थोड़ी ध्यान आए सुभान अल्लाह रोज़ी रिज़्क़ रब जो फैसलो लिखबो आ के जे दुकान में बरकत पवंदी के जो दुकान तबाह थींदो के कुशादगी मिलंदी के तंगी थींदी के जो फसल सुठो थींदो के जो फसल उडंदो सड़ंदो या चिरे बुखरार रहंदो 15 जी रात फैसलो लिखियो पुटन करे करे ये थींदो आ जो हारी वीचारो मेहनत करे उन्हें 6 महीना फसल जे मथा मेहनत करे या बाह लगी वने या करो पची वने फसल तबाह थी वने ये फैसला में 15 की रात पे इन रात में हाकिम की लिस्ट ठहंदी या मदीने वञण वारनि जी लिस्ट ठहंदी खोजे इहे पंज नाला लिस्ट में लिखाइण चाहियो जे पंहिंजी रोज़ी वधाइण चाहियो जे भलो मौत चाहियो या कुशादी जिंदगी चाहियो त इन रात में जागो नफल पढ़ो दुआऊं करो दुरूद पढ़ो रब तव्हांजी तकदीर सुठी लिखंदो मुझा दोस्तों ये रात किए गुजारनी आ केड़े अंदाज में गुजारनी आ
सुभान अल्लाह मां तो बुधाया मुझो पीर दस्तगीर यानी वारो या महबूब सुभानी कुतुब रब्बानी गौस समदानी जेको पीरन जो पीरा जो कदम सब बलियन जे गर्दन ते आज़म जो आला शान तमाम जो कुल वलियन ते आए कदम से आज़म जो आए शान तमाम से आज़म जो आए शान तमाम जो कुल वलियन ते आए कदम से आज़म जो सुभान अल्लाह पीर जो पीर दस्तगीर बने किताब खुनियत तालिबीन में तो लिखे दस्तगीर अमरी को जरूर मिलेगा मुर्शिद का हुक्म चाहो केड़ा केड़ा मजदा मुझो पीर दस्तगीर जो फरमाए जे जिंदगी में तवाके या रात मिले फकूमू लैला वसूमू नहारा या रात जागो या रात इबादत में जागो ऐ इयो नींव नफली रोजे में गुजारो दस्तगीर अमरी दो या रात बिहाने ते न या रात मुसल्ले ते गुजरे या रात बिस्तर ते न गुजरे या तवाजी रात मुसल्ले ते गुजरे या रात खोखरन में न या रात दुरूद सलाम में अल्लाह के जिक्र में सल्लल्लाहु रसूल मदीने वाले मीर फरमायो मुर्शिद दस्तगीर फरमायो सुभान अल्लाह साईं फरमाता ये रात निंद की रात नहीं जागण की रात प्रिय के पर जाए की रात हदीस मुझे सामने फरमान मदीने वाले जो पर रिवायत करने वालो हुजूर का जे पुत्रो जे उम्मत के पहुंचायो उन्हें जो नालो बुधाया तो यहाँ उठर सबनी सुनन जो पीर मौला अली मौला अली जो नालो वठी को मंदा
जा रूह पैदा कर दो मुझे महबूबा मदीने वाले साईं मूसा बैत हो गयो अली तोसा मोहब्बत सिर्फ मोमिन रख दो अली तोसा बुग़्ज़ सिर्फ मुनाफिक रख दो बस निशानियां मोमिन जे दिल में अली जी मोहब्बत होंदी मोमिन जे दिल में मौला अली सा प्यार होंदो सुभान अल्लाह हजरत हैदर करार मौला अली रिवायत जो करे हदीस नबी की रिवायत अली जी फरमान मुस्तफा जो रिवायत मुर्तजा जी सुभान अल्लाह नबी जो सरदार रिवायत फरमाए वली जो सरदार रिवायत करे जिन्हों हाजिर करो तो हदीस पढ़ा अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला ने जो रिवायत करे मदीने वाले ताजदार फरमायो इज़ा कानत लैलतु निस्फ़ शाबान फक़ूमू लैला वसूमू नहारा जने 15 शाबान जी रात अचे अल्लाह जो शुक्र अचे थी पे अल्लाह हिम्मत दी ऐसी तंगे जिंदगी वफा कई चेहरा नयासी पोछादा जो सुभान अल्लाह मौला ने जो फरमाए मदीने वाले ताजदार फरमायो जे तव्हांखे इहा रात नसीब थिए फक़ूमू लैला वसूमू नहारा इहा रात क़याम कजो जागजो इबादत कजो ऐं ॾींहं जो रोज़ो रखजो हिकिड़ो हूंदो आहे कंहिंखे सलाह मशवरो ॾियणु ॿियो हूंदो आहे हुकुम ॾियणु मिसाल मां तव्हांखे को मशवरो ॾियां हे कमु सुठो थी कंदे त भलो आहे मशवरो बाबा हे कमु करिणो थी मुंहिंजो मुरीद आहे हे कमु करिणो अथई उहो मुरीद कहिड़ो जेको मुर्शिद जो चयो न मञे उहो उम्मती कहिड़ो जेको पंहिंजे नबी जो चयो न मञे हुजूर जन हुकुम ॾिनो आहे अमर वजूब ते दलालत कंदो आहे कूमू नहारा कूमू लैलहा वसूमू नहारा इहा रात जागो जागण जो हुकुम आहे ॾींहं जो रोज़ो रखो रोज़े रखण जो हुकुम आहे हबीबन जो हुकुम मञबो हुकुम मञबो सुभान अल्लाह भला जे हुकुम मञंदे त फ़ाइदो तुंहिंजो पंहिंजो आहे न सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अलैहि या अल्लाह तबारक व तआला यनज़िलु लिग़ुरूब अश-शम्स इला समाए दुनिया साईं फरमाता 15 शबान जी रात जी हेरो लहंदो रात दाखिल थींदी अल्लाह आसमान दुनिया ते लही ईंदो मुंहिंजे करीब थी वेंदो आहे फयक़ूल पोइ अल्लाह पाण फरमाईंदो आहे अल्लाह पाण ऐलान कंदो आहे छा فأغفر له आए बख्शिश घुरण वारो त माफ़ी ॾियां अला मिन
मुतरफिकिन फअरजुकहू आए को रोजी की तंगी वारो तो रोजी जा छोड़ परे अला मुबतलन फअआफियहू आए को बीमार आए को दर्दमंद द बीमारी लाया वसहतु वदा अला कदा वकदा वकदा आए को फलानो आए को फलानो आए को बीमार आए को बेऔलाद आए को चलो आए को दर्दवारो आए को मर्दवारो आए को कुरणवारो हत्ता यतलुल फज्र पाक फुटण ताई फिर फुटण ताई ये ऐलान थींदा रहंदा आहिनि सिज लहण खां वठी फिर फुटण ताई पूरी रात रब जा ऐलान थींदा आए को साहिब आए को मंगतो पूरी रात मुझे करीम रब दे सखावत जा पढ़ा करता है वो उजड़ तू भी रात उठ जा छोड़ी चल जाए अर्ज कर जाए मुझा मालिक हिकड़ो पेनू मंगतो मां तुझे दर्द आयो ये मुझा मौला मुझी छोटी मुराद मुसाफिर वो विचार करे अबे जे ग्यारों में करे अम्बड़ जे ग्यारों में करे बडेरे जे ग्यारों में करे पीर मुर्शिद जे ग्यारों में पर या रात पंजे रब जे ग्यारों वाली इन रात जे अंदर रोण वारन द्वान घुरण वारन जा वारा न्यारा उन्हनि जूं झोलियूं मुरादुनि सां भरिजी वेंदियूं आहिनि जेके इन रात में रब जे हुज़ूर में दुआऊं वेठा घुरनि छो सल्लल्लाहु अलैहि बेफरमानी न कजो घणा माण्हू इन रात में चवंदा आहिनि ॼाकण वारी ईद फटाकनि वारी ईद तव्हां वटि कोन हूंदो पुट फटाकनि जी ईद न आहे ॼाकूं ॿारण मशाला खणण आतिशबाज़ी करण हिंदुनि जी रस्म काफ़रनि जो तरीक़ो आहे मोमिन इन रात में पंहिंजे रब जे हुज़ूर में छो त इहा तव्हांजे मुक़द्दरनि जा फ़ैसिला लिखण वारी ॻाल्हि हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां दिलियूं हाज़िर में सुभान अल्लाह दिल में मजलिस में हुजे अखियूं कूड़े हुजनि सुभान अल्लाह तवज्जो सां 15 शबान जी रात बसरे के शहर में को बड़ो मालदार बड़ो पैसे वालो करोड़े कारोबार जो मालिक समेत उनजा नौकर चाकर खिदमतगुजार बेईमाना वडी दौलत वडी मिल्कियत वारो 15 शबान की रात सिज लथो रात जो साइलो खाली न मोटाईंदा कयो कॾहिं कॾहिं रब मलाइकनि खे बि इंसानी रूप में मोकिलींदो आहे रात जो साइल खाली न मोटायो ॿियो कुझु न आहे खजूर जी गड़ी हुजे ॿियो कुझु न आहे मानीअ जो कन्नो हुजे बकरीअ जो खुरो हुजे पर साइल के खाली न मोटायो एक नई मसइल पंहिंजे दुनिया जे नशे में पैसे जे बावर ते दर्द सदाई सिजल थे खां पोइ ओ घर वारो मां मुस्कीन आहियां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां मानी
रिश्तेदार नहीं टिंडियन जो बुखार आया मानी का बुखार आयो हो दुनियादार पैसे के नशे में नौकर के जीने हे पिनण नहीं रहा अज मैं पेनू न संग सुख पिटाई छो मोचड़ो खड़ी हुई हणीस बटे पेनू के पागल हटता सा निंड पिटाई चली गई नौकर जो उन गरीब के वजी पात्र है उन मिस्कीन कुछ न कुछो सर्व में न खड़ी मथे उन माण्हू की आह काट जो अल्लाह का सवा के उन गरीब जी आह उन गरीब जी दाह ये अर्श ते पहुंचदी आ जो उनके का रुकावट न थींदी आ मेराज वारी रात मुंहिंजा सोना मेराज ते जवंदा फरमाए हिकिड़ी शइ ॾिठमि जेका मुंहिंजे बुराक खां बि तिखी पुछो जिब्रील ही छा हुयो या रसूल अल्लाह या मज़लूम जी दाह हुई इन गरीब के मागोड़ा बन पिया ओ मुझा मौला ये पंजे खजाने मानी हाथ भली रात छो पिता छो मार खावा ए मुझा मौला बुझता तो रब किया सुभान अल्लाह बूढ़ा गाड़ी तो रोंदो हलियो उठ रही तन खपड़ जी रात हुई को पैसो नहीं मुसेठे अच्छे माल में नुकसान पवण शुरू किया हेडो हजारन जो नुकसान हेडो लखन जो नुकसान हेडो करोड़न जो नुकसान जा खबर पई अचे नुकसान की खबर पई अचे उठ अल्लाह ॾियण ते अचे त देर नाहे जे पुरण ते अचे त देर नाहे जे बेनू के बादशाह बनाए त मर्जी वारो जे बादशाह के बेनू बनाए मुझा दोस्तों अच्छे नुकसान पिया अच्छे खसारा पिया हिकिड़े ज़ाल के सर घेरिया मूं तोखे तलाक ॾिनी ज़ाल चयो भई सेठ तोखे छा थियो आहे मूं कहिड़ो ॾोह पियो आहे छो थो मूंखे तलाक ॾिनी बसि तोखे तलाक ॾिनो निकिरो मुंहिंजे घर बेगुनाह ज़ाल खे तलाक ॾेई घरां कढाए छॾी माई इज़त गुज़ारे वञी को ॿियो लिखियो लेख कयो वक्त गुजरंदो साल पूरो न थियो आहे उहो माल उन नई मसीह जे किस्तो अल्लाह साकी रात 15 शबान दी आहे किस्तो हिकिड़े दर ते वञी का माई ॾिठे दर ते सदा हयई 3 ॾींहंनि जो बुखार हुया अल्लाह वास्ते मानी का बुखार आयो वो असांजी सदा जेका फकीर सदा आई हां चुनिया जो बुखार हुया मानी का बुखार आयो अंदरों माई घर धजानी मानी गोड़ खड़ी आई जेडी मल माई जी नजर इन पे नहीं मते पई माई ता करे किरी पई रड़ करे किरी पई पेटू त हलियो वियो मुड़स डोड़ंदो आयो छा थियो छो किरी आहे छो रोई पई चई मुंहिंजा घर वारा अॼु मूं ॿाहिरि दुर्गा जी बेटिया अल्लाह जी बेपरवाही ॾिठी आहे मुंहिंजो मुर्शिद फिटाई थो फरमाए त साईं तूं सुभान तोखे चारो नाहे चवण किथे वसंदड़ शहर वैरान करी किथे वसाई मान कन खे पाली पाल किन में कन का पीहाई पाण कन खे दान नदी हिक दमड़ी कन खे माया नी पियो पण कन खे बेकन बख्शी बकरीअ जी कन खे दावर नी पियो थण तेला दान
लती तेरा उतार खाद कने लती कुदरती बदल गई है कौन पे तक खुदा की जात बेनियाज माई चवड़ लगी ओ मुझा घर वाला अज मुझो लग्यो पुलिस नईम सेठ करोड़न जा कारोबार हुए से माई बाग बंगला हुए से अज पिन दे बिठो चम रब दी बेनियाजी के नसीब के रोण जीवे हुआ मुड़ सचयो ओ घर वारी इने का अन्या वडी गाल भी बुधाया है आ वो पेनू आया जो अयो की रात में मुखे बोचड़ानी तलाए छयो बाबू सागो पेनू आया पुत्र रब जी जात ने फैसला करना इकड़े साल के अंदर रब फैसलो कयो उन जा माड़ियों बाग बंगला फुरे उनके नहीं उनकी साल में पेनू जे निकाह में नहीं वो इकड़े साल में फैसलो थियो वो साको नहीं मुझसे उन्हें गरीब जे तरते पिन्नण जे साडी सदा या फैसलन दी रात आ या लिखपड़ दी रात आ इन रात जे अंदर जागो नफल पढ़ो इबादत कयो दुआ करो रब का चंगी तकदीर लिखे अल्लाह के घर में सच्ची दिल से अपने दिल में यो अर्ज कयो इंशाअल्लाह ये रात मिली त मलाइका कदे ई तू पने बच्चन सा गुजारी कदे पने घरन में गुजारी अज तो के दावत दिया हिकड़ी ईद और फकीरन सा करती 15 शाबान की दरगाह दिल बराबर मोरो में हसारे इंसान गति दा मर्द औरत अल्लाह दा नेक सालिह अल्लाह हमारा सलात तस्बीह दी नमाज जमात साथी दी इज्तिमाई दुआ पुत्र कदे के फकीरन की मजलिस में गुजार या रात अल्लाह दे जिक्र मारन सा गॾजी गुजार त अल्लाह ताला तुझी का चंगी खुदा वास्ते की ताके दावत ॾेई तो वञे सुभान अल्लाह मुजादा बरा जो उते न तो पहुंची न पने घर में मला पने मस्जिद में मला पर या रात मलाए का इन रात में 50 नफल पढ़ दे सलातुल खैर 50 नफल यानी 100 रकात हर रकात में अलहमद का पढ़े बेरा कुल वाला आद पढ़ो या यार बेरा कुल वाला आद पढ़ो जितनी ता में तौफीक हो जे सुभान अल्लाह या सलातुल खैर दी नमाज 100 रकात 50 नफल जेको पढ़े रब करीम उन दी तकदीर सुठी सुभान